अस्सलाम वालेकुम तान सुबह एसटीवी न्यूज़ आया वली मोहम्मद जाड़ो नज़र जो हालानी खां अली शेर सुमरो जे रिपोर्ट ते नंद अदालती जोड़ियल कमेटी सकाफ़ती मागन जो दौरो कयो। सीशन जज नौशर फिरोज महबूब अली जवाहरी सकाफ़ती मागन के बचाइण लाइ ठाहियल कमेटी तालके मेरापुर जे सकाफ़ती मागन जो दौरो कयो। कमेटी सिविल जज एडिशनल मैजिस्ट्रेट 11 कंडियारो सैयद फरास अली ज़ैदी जी अगवानी सकाफ़ती माग लैला जा आतन पीर तिलू मशाइक मेहरा मस्जिद हालानी दरबार ऐं तारीख़ी कब्रस्तान पटी शहीद जो दौरो कयो। लैला जे आतन लाइ देवा ॾियण जी लिखत में हुकुम कयो। तारीख़ी कब्रस्तान पीर तिलू मशाइक में कलोड़नि जे दौर जी सूली ऐं इज्तिमाही क़बरूं ॾिठियूं ऐं कब्ज़नि बाबति तफ़सील वरिता। शहरीन इतिहाद जे सदर कुर्बान गाॾी सर्वे खैरपुर जा नक्शा ऐं एराज़ी बाबति डॉक्यूमेंट्स ॾिना, जंहिंमें एराज़ी 97 एकड़ 18 घंटा ॾेखारियल हुई। रेवेन्यू अमलदारनि खे कब्ज़ा ख़त्म करण जा हुकुम ॾिना। कलोड़नि जे दौर जे मेहरा मस्जिद जो दौरो कयो। ज़बून हालत बाबति रिकॉर्ड में कमेंट लिखिया। जज साहब हालानी दरबार जो दौरो कयो। मंदिर जी तारीख़ी हैसियत बाबति ॼाण वरिती। हालानी जी मिल्कियत बाबति पुछा कई। आख़िर में तारीख़ी कब्रस्तान भट्टी शहीद जो दौरो कयो। कब्ज़नि बाबति तफ़सीली ॼाण वरिती ऐं कब्रस्तान जी एराज़ी बाबति बि ॼाण वरिती। जज साहब चयो त सीशन जज साहब खे रिपोर्ट करे कब्ज़ा मुकमल हटाए वेंदा। कब्रस्तान खे चौदेवारी ॾियारी वेंदी। कमेटी जा मेंबर आर्कियोलॉजी जो माहिर प्रोफेसर ग़ुलाम मुस्तफ़ा शर, डिप्टी डायरेक्टर ग़ुलाम हुसैन बुर्दी, अटानी नौशर फिरोज मोहम्मद असलम सुमरो, असिस्टेंट कमिश्नर मेहरापुर अजहर अली लगारी, एडवोकेट अमर मुमताज़ मेमन, एडवोकेट सैयद हमादुल्ला शाह, मेहरापुर बार जो सदर मल्क नदीम अहमद, शहरी इताद जो सदर कुर्बान गाड़ी भी शामिल हो।